दिले शान हुई दिल बेलीदा दुली दिलेर जी पर जंहिं ॾिन सो ओचितो जल अंदर अजल कल न पई कुंभार खे तकी खाकीअ मंझ खलल ही मिट्टीअ जो महल सचल पुरज़ा थी वियो पाणीअ में ओ मुंहिंजा संत जागड़ा तूं सिंधड़ीअ में ॼाए वाज टकरे पोइ हिंद में बि आए अॼुकल्ह तोखे सभु को भाए तोखे चाहिनि सभु दिल वारा ओ तोखे चाहिनि सभु दिल वारा बाबाड़ी गड़ा ओ बाबाड़ी गड़ा बजड़ी गड़ा बाबाड़ी गड़ा घड़ा ओ घायल मिट्टीअ जा ठाहियल सुर था वॼनि तो विसारा तोते ॻाइनि तार मिलाइनि आशिक़ मोहबत यार साण करे यक तारा यार साण करे यक तारा यार साण करे यक तारा ओ बजड़े गड़ा तुंहिंजा बाग बलारा वाह वाड़ी गड़ा ओ वाह वाड़ी गड़ा बजड़े गड़ा वाह वाड़ी गड़ा बजड़े गड़ा शिव शांति संत आसोदाराम आश्रम लखनऊ जे पारां पेश आहे हिक संत जी ज़िंदगीअ जे 75 सालनि जो हिकु नायाब सफ़रनामो हिकु अहिड़े संत जो सफ़रनामो जेको सिंधी समाज जी ख़ासि जागृत संत परंपरा जो हिकु हिस्सो आहे। जागृत मतिलबु जंहिंखे हिंदीअ में चइबो आहे वैरंगिक संत जेको घर गृहस्थीअ वारो बि हुजे ऐं उदासी बि। सचा साईं सतरामदास साहिब हुजनि या वरी अमर शहीद संत कंवरराम साहिब हुजनि, इन्हीअ कड़ीअ में हिकिड़ा महान संत हुया शिव स्वरूप ब्रह्मनिष्ठ सखी बाबा आसूदाराम साहिब। हिन सफ़रनामे जा नायक आहिनि उन्हीअ ई सखी बाबा जा पुट असां सभिनि जा प्यारा बाबा साईं चांडूराम जन। असां सभई अॼु उन्हनि जे हिन 75 साला सफ़रनामे सां जुड़ी करे उन्हनि जी ज़िंदगीअ जूं सुहिणियूं घणियूं ॾिसण वारा आहियूं। वीतरागी संत सखी बाबा आसूदाराम साहिब परम पद ते पहुची करे पूर्ण संत जो दर्जो हासिल करे चुका हा। सखी बाबा जी सोच में विहांउ करे घर वसाइण जी ॻाल्हि त कॾहिं ख़्यालनि में बि न हुई, पर सखी बाबा जॾहिं 40 वरहनि जा थिया तॾहिं सतगुरु सचे साईं सतरामदास साहिबनि उन्हनि खे दर्शन ॾेई करे चयो हो त ब्रह्मचारी रही करे तुंहिंजो असीं गृहस्थनि जी शेवा करण जो भार असां खां खयो न वेंदो, इन करे अगरि तूं विहांउ न कंदे त पोइ असां बि तुंहिंजा गुरु न रहंदासीं। सतगुरु संत कंवरराम साहिबनि जी बि इहा ई मर्ज़ी रही। पंहिंजे सतगुरनि जे इन हुकुम ते हली सखी बाबा विहांउ करे पंहिंजो घर वसायो। इहा हिकु ॻुझी पिरोली आहे त सतगुरुनि पंहिंजे मुरीद खे हिन उमिरि में विहांउ करण जो हुकुम छो ॾिनो। अॼु खां 75 साल पहिरियों जन्माष्टमीअ जे पोएं ॾींहुं तारीख़ 9 सितंबर 1947 गोकुलाष्टमी जे शुभ ॾींहुं शिव स्वरूप सखी बाबा ऐं शक्ति स्वरूपा माता बैसर देवी जे बाग में हिकु विरलो गुल टिड़कियो जंहिंजी ख़ुशबू गुज़रियल 75 सालनि खां हिंद सिंध जी सरज़मी खे महकायो आहे। बालक जी शिकिल चंद्र वांगुरु चिलके पई, इन करे उन जो नालो चांडरू रखियो वियो।
सचे साईं सखी बाबा खे शादी करण लाइ हुकुम छो ॾिनो हो। इन ॻुझीअ पिरोलीअ जो राज़ अॼु बाबा साईं जे स्वरूप खे ॾिसी पधिरो थी वियो आहे। अचो त हिन सफ़रनामे में परत दर परत असां हिन पिरोलीअ जे हर राज़ खे सम्झंदा हलूं।